अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंगी। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। ईरान हरमज़ वारो सामुंडी लंघ ॿीहर बंदि करे छॾियो। ईरान ईंदड़ वेंदड़ जहाज़नि जे आमदरफ़्त पूरी आज़ादी सां बहाल करण जो मुतालबो। पाकिस्तान इनक़लाब चयो आहे त अमेरिका ईरान खां ईंदड़ वेंदड़ जहाज़नि जी आमदरफ़्त खे पूरी आज़ादी सां बहाल करे जेसीं ताईं नाकाबंदी ख़त्म न थींदी आबनाई हरमज़ जी निगरानी सख़्त कई वेंदी। हिन वक़्त बि आबनाई हरमज़ लंघ जो कंट्रोल ईरान जे हथ में आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जे हवाले सां सुठी ख़बर आहे, सुभाणे को सरप्राइज़ थी सघे थो। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल करण न ॾींदासीं। मुआहिदो न थियो त ईरानी बंदरगाहनि ते पाबंदी बरक़रार रहंदी। परॾेही ख़ाबिर इदारे मुताबिक़ अमरीकी सदर वधीक चयो आहे त सुभाणे हिक सुठी ऐं ज़हीन शख़्सियत व्हाइट हाउस अची रही आहे। सुभाणे सुबुह जो हिक गैर मामूली न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदासीं। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई चयो आहे त ईरानी बहरिया दुश्मन खे नई ऐं तल्ख़ शिकस्त ॾियण लाइ मुकमल तयार आहे। ईरानी फ़ौज जी नाकाबंदी गैर क़ानूनी आहे। ईरान जो दिफ़ा पूरी ख़िते लाइ आहे। ईरान जे नायब परॾेही वज़ीर सईद ख़तीबज़ादा चयो आहे त अमरीकी सदर जो मुआहिदो न करण जी सूरत में फ़ौजी कार्रवाई वारो बयान तकरारी आहे। ट्रंप जे उन ॻाल्हि जो छा मतिलबु आहे त अमरीकी अवाम फ़ैसिलो कंदी। असां पंहिंजी जंग उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसिताईं आख़िरी ईरानी फ़ौजी ज़िंदा आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते बि तहक़ीक़ बाबति एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। सदर ट्रंप चयो आहे त सिहत वारे शोबे में सुधारा आणे रहिया आहियूं। दवाउनि जी क़ीमत में 50 खां 80% ताईं घटिताई थी आहे। ते बि तहक़ीक़ बाबति एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ते सही वारी तकलीफ़ खे ख़िताब कंदे अमरीकी सदर चयो आहे त अमेरिका में मंशियात जी स्मगलिंग में घटिताई आई आहे। स्पेन जी दिफ़ाई हालत ॾिसी अफ़सोस थिए थो। स्पेन जी मईशत कमज़ोर थी चुकी आहे। हू नेटो में बि हिसो न पियो विझे। अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सूमर ते पाकिस्तान में थियण जो इम्कान। अमरीकी टीवी ईरान जे हवाले सां दावा करे छॾी। अमरीकी टीवी मुताबिक़ अमरीका ॻाल्हियुनि जे हवाले सां शेडोल जी अञा ताईं तस्दीक नाहे कई। अमरीका ईरान विच में इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि दौरान कुझु मामलनि ते इतफ़ाक़ कंदे हिक ॿी विहक ते रज़ामंदी ज़ाहिर कई वई हुई। हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू चयो आहे त मई वारे मार्के में पाकिस्तान जी ताक़त ऐं हुनरमंदी ॾिसी दुश्मन दंग रहिजी वियो। पाकिस्तान हर क़िस्म जी अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। काकोल मिलिट्री एकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे एयर चीफ मार्शल वधीक चयो आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो। आलमी सतह ते अमन लाइ पाकिस्तान जी कोशिशूं वाखाण लाइक़ आहिनि। मुल्क में डीज़ल खां पोइ LPG ऐं गासलेट बि सस्तो। हुकूमत LPG जी फ़ी किलो अघ में 20 रुपया घटिताई करे छॾी। नओं अघु 390 रुपया फ़ी किलो मुक़ररु। गासलेट जे अघ में 21 रुपया 34 पैसा फ़ी लीटर लाठ। फ़ी लीटर अघु 428 रुपया 81 पैसा थी वियो। नोटिफिकेशन जारी। डीज़ल अॼु खां 32 रुपया 12 पैसा सस्तो। फ़ी लीटर 353 रुपयनि 42 पैसनि जो मिलंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो आहे। पाकिस्तान खे जल्द ईंदड़ किस्त जारी थी वेंदी। S&P ग्लोबल रिटर्न्स जे नुमाइंदनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त पाकिस्तान हलंदड़ महीने 1.4 अरब डॉलर जो यूरो बॉन्ड कामयाबी सां अदा कयो आहे। सऊदी अरब 3 अरब डॉलर जे इज़ाफ़ी माली मदद जी ख़ातिरी कराई आहे। सिंध जे वॾे वज़ीर समूरा तरक़ियाती मनसूबा 2 सालनि में मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 75 अरब रुपयनि जे पाइदार तरक़ी हथफनि जे प्रोग्राम बाबति जाइज़ा इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त सूबे में 1082 तरक़ियाती स्कीमूं जारी आहिनि। 928 मनसूबा मंज़ूर कया। 895 मनसूबनि जा फंड जारी कया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवामी तरक़ियाती मनसूबनि ते हिन वक़्त ताईं 25.93 अरब रुपया जारी कया विया आहिनि। 895 तरक़ियाती मनसूबनि ते 9.72 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि। हर स्कीम जी लागत जो 50% माली साल ऐं बाक़ी ईंदड़ मुक़दस थींदा। टंडो बस्ती में कारे इल्ज़ाम हेठि सरेआम बेदर्दी सां क़तल थियल रुबीना चांडियो वारो केस डिप्टी कमिश्नर खैरपुर जांच कमेटी जोड़े छॾी। कमेटी में रेवेन्यू, पुलिस, सिहत, वुमेन डेवलपमेंट, ह्यूमन राइट्स ऐं सोशल वेलफेयर जा अॻवान शामिल हूंदा। कमेटी जाइ वारदात जो दौरो कंदे अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं मक़ामी माण्हुनि जा बयान बि रिकॉर्ड कया वेंदा। नारी रुबीना चांडियो खे जरगे में कारो करार ॾींदड़ वॾेरे नबन चांडियो खे पुलिस अदालत में पेश करे छॾियो। 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। टंडो बस्ती में पुलिस जूं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं बि जारी।
पुलिस एहलकार बिलावल चांडियो ऐं कारे इल्ज़ाम हेठि आयल सदाम चांडियो जो सोट जावेद चांडियो गिरफ़्तार। मक़बूला रुबीना चांडियो जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो बि जारी। PPMA डॉक्टर नफ़ीसा शाह टंडो मस्ती पहुची मक़बूला रुबीना चांडियो जे अमर सां दुख जो इज़हार कयो। मीरपुर ख़ासि वासियुनि शागिर्दियाणी फ़हमिदा लगारी वारे केस जी जांच जारी। SSP स्वाई अज़ीज़ टालपुर जी सरबराही में जुड़ियल जांच कमेटी पहिरीं बि मीरपुर ख़ासि यूनिवर्सिटी पहुती। मुलाज़िमनि जा बयान कलम बंद मोबाइल फोन तहवील में वठी CCTV फुटेज हथ करे वरिता। जांच कमेटी मीरपुर ख़ासि यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जा बयान रिकॉर्ड करे चुकी। नवाबशाह में मासूम नींगरी गटर में किरी फौत। असगर शाह कॉलोनी में नींगरी अनिलाश तो भी बेहतर करण सबब गटर में किरी पई। वारसन जो एहतजाज म्यूनिसिपल अमलदारन खिलाफ केस दाखिल करण जो मुतालबो। सखर सर्किट हाउस में मुख्तलिफ बिरादरिन विच में खूनी तकरार जी निबेरे लाइ जरगो। अली गौर महर जी सरबरंशी हेठि जरगे में गोस बख्श महर, अमीर बख्श भुट्टो, शेरियार शर ऐं ॿिया शरीक शर सिलरा, धोंदा भुट्टा सोलंकी ऐं ॿियनि बिरादरिन में हलंदड़ तकरारनि जा फ़ैसिला थींदा। बदनाम दड़लनि खे बि पुलिस पेरे हेठि सर्किट हाउस आंदो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। ठठे वेझो खौफनाक रोड हादसो। दड़ेवासी 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां नामालूम तेज़ रफ़्तार गाॾी कार खे टक्कर हणी फरार। फौतनि जी इनायत सुमरो, मुमताज़ सुमरो ऐं फैज़ान सुमरो तौरु सुञाणप। 2 ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। लाशकर पहुचण ते कोहराम अची वियो। दादू में मेहरान टीवी जे कैमरामैन जे भाणे जे मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। कोटड़ी खां महिमान थी आयल सजाद खोसो जो एक्साइज़ ऑफिस भरिसां गोली लॻल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बेरोज़गार हो जंहिं करे हुन ख़ुदकशी कई आहे। मेहड़ वेझो इम्तिहान ॾियण लाइ वियल शागिर्दियाणी ओबाश नौजवान हथां अगवा बासियाब ॻोठ हासिल कोसो। वासन शबाना चांडियो खे जवाबदार अगवा करे हिक जॻह में क़ैद करे छॾियो। दोस्ती रखण लाइ न्याणी मथां पंहिंजे भेण जे साम्हूं तशद्दुद हवाई फायरिंग मुतासिर शागिर्दियाणी बाज़ियाबी बाद वालिद सां गॾु दाह खणी थाणे पहुची वई। शबाना चांडियो उधाईंदे चयो त ओबाश जवाबदार फरीद खूसो खेसि मुसलसल हिरासा कंदो रहे थो। उहा इम्तिहान ॾियण वई त जवाबदार खेसि अगवा करे हिक जॻह में बंदि रखियो जिते संदसि भेण बि मौजूदु हुई। जवाबदार तशद्दुद बाद घर ॿाहिरां छॾे फरार थी वियो। SSP दादू ॿिया नोटिस वठनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।